अवामी प्रेस क्लब मलीर के नवन चूंडियल उहिदेदारनि दरगाह भिट धणी ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े मज़ार आॾो हलफ़ खणण बाद भिट शाह तालको बणाए जदोजहद तहरीक जे अॻवाननि वटि पहुची संदन हिमायत जो ऐलान कयो। अवामी प्रेस क्लब के सदर सुल्तान सामी मेमण की अॻवानी में सहाफ़िन आज़ाद यूनुस कादिर दर्स जानी मेमण सजाद अली शाह इनायत शाह मिस्री मलाणो अहम ज़मान जोखियो समेत ॿियनि सहाफ़िन की अॻवानी में दंबोरा चौक ताईं रैली कढी भिट शाह के तालके जो दर्जो ॾियारण लाइ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते भिट शाह तालको जदोजहद तहरीक के कन्वीनर डॉक्टर अयाज चंद्र सैद गदा लतीफ़ी एडवोकेट साजिद राजपूत ऐं ॿियनि चयो त सहाफ़िन हमेशह मज़लूम अवाम जे हक़नि लाइ आवाज़ उथारियो आहे ऐं अॻिते बि अवाम जो बुरजुलो बणिजी कलमी पोरियो जारी रखंदा। एहतजाज कंदड़नि जो चवणो हो त भिट शाह केतिरनि ई मसइलनि जे वरचड़ियल आहे। आबादी जे लिहाज़ खां भिट शाह खे तालके जो दर्जो ॾेई अवाम मां परेशानी ख़तमु कई वञे।